नाज़रीन, गंबट में 8 फरवरी ते मुल्क में थींदड़ आम चूंडनि जे सिलसिले में सियासी जमातनि पारां तैयारियूं जारी आहिनि। मुख़्तलिफ़ उम्मीदवारनि पारां नामज़दगी फार्म वठण ऐं जमा कराइण जो सिलसिलो जारी आहे। पीएस सेक्रेटरी ते पीपी जे मंज़ूर वसाण रियाना मुस्तफ़ा सुहाग, बचल शाह जिलानी समेत ॿियनि नामज़दगी फार्म जमा कराया आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील दायर आहे मुमताज़ मेमण। 8 फरवरी ते मुल्क में थींदड़ आम चूंडनि जे सिलसिले में सियासी जमायतुनि पारां तैयारियूं जारी आहिनि। उन सिलसिले में मुख़्तलिफ़ उम्मीदवारनि पारां नामज़दगी फार्म वठण ऐं जमा कराइण जो सिलसिलो जारी आहे। पीएस सेक्रेटरीअ ते पीपी जे मंज़ूर वसाण रिहाना मुस्तफ़ा सुहाग, सैयद बच्चल शाह जिलानी, ख्वाजा अब्दुल हक फारूकी ऐं जीडीए जे सैयद राशिद शाह राशिदी, शेख ख़ालिद हुसैन समेत ॿियनि उम्मीदवारनि नामज़दगी फार्म आरओ ऑफिस में जमा कराए छॾिया आहिनि। जॾहिं त क़ौमी असेंबली जे तक NA 204 ते पीपी जे सैयद जावेद शाह जिलानी, सैयद काज़िम शाह, डॉक्टर असदुल्ला शेख ऐं जीडीए जे मौज़म ख़ान अब्बासी, सैयद नूरुल्लाह शाह जिलानी समेत मुख़्तलिफ़ उम्मीदवारनि नामज़दगी फार्म जमा कराए छॾिया आहिनि। उॾां PS3 ते पीपी जे नईम मंद खरल सैयद काज़िम शाह, सैयद प्यार अली शाह, जीडीए जे शेख ख़ालिद हुसैन समेत ॿियनि उम्मीदवारनि फार्म जमा कराया आहिनि। नामज़दगी फार्म जमा कराईंदड़नि पीपी अॻवाननि सैयद बच्चल शाह जिलानी, अॻूणे MP नईम मंद खरल ऐं सैयद जावेद शाह जिलानी जो चवणु आहे त असां पुरुमीद आहियूं आम चूंडनि में पीपी अक्सरियत सां कामयाबी माणी मुखालफ़नि खे बुरी शिकस्त ॾींदासीं। होॾां जीडीए अॻवान मौज़म अब्बासी चयो आहे त पीर साहिब जी हुकूमत NA 204 ते फार्म जमा करायो आहे। अलाह में उमेद आहे त किंगरी, गंबट ऐं सोबोदरो जो आवाम हिन भेरे जीडीए खे कामयाबु कराईंदो।